ठरी मिरवा में खबर दींदा हलूं तो ठरी मिरवा रूरल हेल्थ सेंटर ठरी मिरवा में मरीजन के इलाज के लिए सहूलत फराहम न करण शहरी इत्तेहाद एक्शन कमेटी के सदर जुल्फकार अली सिद्दीकी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त रूरल हेल्थ सेंटर तालुका ठरी मिरवा के वॾे में वॾी अस्पताल है, जैसे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां एमरजेंसी लागू है। अफ़सोस सां चवणो पवे थो त हिन अस्पताल में आयल मरीज़ परेशानी जो शिकार हूंदा आहिनि। हिते का भी एमरजेंसी की सहूलत मौजूद न आहे ऐं तालुका अस्पताल के जल्द खां जल्द शुरू करे ठरी मिरवा की आवाम के सहूलत फराहम कई वञे। स्टाफ शॉर्टेज है, काफ़ी वक्त को ॿुधंदा पिया बिल्डिंग वग़ैरह तैयार आहिनि त हीअ तालुका अस्पताल थियण वारी आहे, पर तालुका अस्पताल ॿुधी बसि हाणे असांखे ख़्वाब महसूस थो थिए हीअ सिर्फ़ु नाले में आहे, अलाए त अमल थींदो आहे। काफ़ी स्टाफ आहे जंहिंमें डॉक्टरनि जी कोटा काफ़ी स्टाफ बदिली कराए वियो आहे ऐं दवाऊं वग़ैरह कॾहिं मिलनि थियूं कॾहिं नथियूं मिलनि। गवर्नमेंट ने तवजह ॾिए नथी, करोड़ों रुपया बिल्डिंग ते त ख़र्च कया आहिनि, पर आवाम खे जेको रिलीफ मिले उहो रिलीफ आहे ई कोन। एक्सरे प्लांट आहिनि या जेको लेबॉरेटरियूं वग़ैरह आहिनि, काफ़ी पुराने वक़्त में वो सामान ही हितां ग़ाइब थी वियो आहे। जेको कंहिं शोबे जो सामान हुजे, जेको आहे अखियुनि जो शोबे जो सामान हो समूरो गुम आहे, वाटर प्लांट हो उहो गुम आहे। स्टाफ हेॾे सोधा त पंहिंजे स्टाफ सां डॉक्टरनि खे मजबूर आहिनि, असांखे 26 जी जाइ ते सिर्फ़ु जेको आहे 5 डॉक्टर 21 शार्ट आहिनि ऐं जेको आहे वुमेन मेडिकल ऑफिसर उहे बि शार्ट आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।